सभई बेवफा ॿिया मगर हिकु मोहम्मद दुनिया आख़िरत में वफ़ादार आहे। कयो याद आका असांखे अचण सां पिशानी प्यारी ज़मीन ते रखण सां ज़मीन ते रखण सां। कयो याद आका असांखे अचण सां पिशानी प्यारी ज़मीन ते रखण सां ज़मीन ते रखण सां। सभई बख़्श मुंहिंजी उम्मत जूं खताऊं सभई बख़्श मुंहिंजी उम्मत जूं खताऊं खुदा मुंहिंजी उम्मत गुनाहगार आहे। सभई बेवफा ॿिया मगर हिकु मोहम्मद दुनिया आख़िरत में वफ़ादार आहे। असां तुंहिंजी ख़ातिर रुनोगार में जे ॾिसो घोट केॾो कुर्बदार आहे। असांजी फिक्र में सॼी रात बि कयो खुदा खे मन जात भी रहम कर इलाही फजल कर इलाही रहम कर इलाही फजल कर इलाही। तुझी ज़ात गफ़ार आहे। सभई बेवफा ॿिया मगर हिकु मोहम्मद दुनिया आख़िरत में वफ़ादार आहे। असां तुंहिंजी ख़ातिर रुनोगार में जे ॾिसो घोट केॾो कुर्बदार आहे। मथे अर्श ते बि विसारियो नया का ॾिसी ॾोह कंहिंखे धिकारियो नया का धिकारियो नया का। मथे अर्श ते बि विसारियो नया का ॾिसी ॾोह कंहिंखे धिकारियो नया का धिकारियो नया का। ज़ईफ़न यतीमन गुनाहगारन सां ज़ईफ़न यतीमन गुनाहगारन सां हबीबे खुदा जो वॾो प्यार आहे। सभई बेवफा ॿिया मगर हिकु मोहम्मद सभई बेवफा ॿिया मगर हिकु मोहम्मद दुनिया आख़िरत में वफ़ादार आहे। हशर में जॾहिं ख़ास मेज़ान थींदो उते को मोहम्मद ज़ीशान ईंदो ज़ीशान ईंदो। हशर में जॾहिं ख़ास मेज़ान थींदो उते को मोहम्मद ज़ीशान ईंदो ज़ीशान ईंदो। अगर नेक आमाल खुटंदो वज़न में अगर नेक आमाल खुटंदो वज़न में उहा नेकी दे जा वज़नदार आ
मगर एक मोहम्मद दुनिया आखरत